नाज़रीन जीअं त तव्हां हीअ वीडियो ॾिसी रहिया आहियो बचाबंद हीअ रैंप 2017 में ठहियो हो। हिते ज़मींदारनि जो फ़सुलु वग़ैरह ही ट्रैक्टर लहंदा चढ़ंदा हुआ। हीअ रैंप जो कमु ही ढाहे रहिया आहिनि। सदाम खोसो अताउल्ला खोसो हिननि जो चवणु आहे त असांजो खांते वारी ज़मीन आहे, असां हिन खे न छॾींदासीं, असां हिन खे ढाहे छॾींदासीं। हेतिरो ॾिसो नुक़सानु ही बचाबंद खे करे रहिया आहिनि। 2015 वारे बोड में बि तक़रीबन हितां बंद खे टुटण जो ख़तरो हुयो। वरी 2017 में हिननि हिकिड़ो रैंप ठाहियो जीअं सलूक वांगुरु त हिन खे बंद खे तहफ़ुज़ मिले। तव्हां ॾिसी रहिया हो ही पैचिंग पटे हिननि केॾो नुक़सानु कयो आहे। राति खां वठी एरिगेशन वारा असां सां राब्ते में आहिनि, अञा ताईं आया कोन। ऐं हिननि जेको ही नुक़सानु कयो आहे तव्हां ॾिसी रहियो आहे पैचिंग पटे ही पत्थर। राति असां इसे छो सिखाट हदु लॻे थो उंडे बि वियासीं, उनचो सुबुह सरदमीन आऊं ॾिसणु ईंदसि, अञा ताईं कोन आयो। असां वस वारे ऑफिसरनि खे DC AC ही वीडियो ॾिसनि ऐं अची हिते विज़िट कनि। ऐं ही रैंप ॾिसो, हिते ट्रैक्टर हलाए करे केॾो नुक़सानु ही खाटो हणी छॾियऊं। ही 2017 में तक़रीबन बचाबंद में ही कचे वारे ज़मींदारनि जी सहूलियत लाइ गवर्नमेंट अहिड़ा 20 रैंप ईजाद कया आहिनि। खेब्राणी हद खां वठी करे जाखिरी ताईं यको ही सिलसिलो हली रहियो आहे।